जी बिल्कुल, पेनो फ़क़ीर तव्हांखे हर हंधि नज़र ईंदा, जेके टोलनि जी सूरत में रेलवे स्टेशन ते, बस टर्मिनल्स ते, सिविल अस्पताल समेत हर हंधि तव्हांखे इहे पेनो फ़क़ीर जेके नज़र ईंदा। हिननि में केर त जेके माज़ूर हूंदा आहिनि उहे मुस्तहिक़ हूंदा आहिनि, पर किन त जेके हटा कटा हूंदा आहिनि ऐं बिल्कुलु सही हूंदा आहिनि हथ पेर हुननि जा, पर उन्हनि पंहिंजो हिकिड़ो कारोबार ठाहे छॾियो आहे। ऐं इन्हनि ई पेनो फ़क़ीरनि ख़िलाफ़ जेके सिंध जेका पुलिस आहे उहो इन्हनि जे ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। ऐं अचो त इन हवाले सां इन्हनि फ़क़ीरनि खां पुछा कयूं था त कहिड़ी मजबूरी तहत हुननि खे ख़ैरात घुरणी पए थी, ऐं DSP उस्मान लगारी खां पुछा कंदासीं त कहिड़े कानून तहत हिननि खे जेको हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं शुरू कयूं वियूं आहिनि। काम को देता नहीं है और वो भगा देता है, तो फिर काम के लिए मंडी में जाते हैं, मजदूरी के लिए इधर उधर नहीं मिलता, क्या करें फिर वही गत्ता उठाना पड़ता है। फिर रोजगार जो केर चाहे गरीबन के केर तो पूछे, असां जड़े गरीब यतीमन के केर तो पूछे। देते 10-10 रुपए वहाँ से जमा करके बच्चों के पेट के लिए तो लेके जाने, ये चोरी या डकैती करने किसी की माल उठाने, ये तो गलत है ना। पढ़े में फर्स्ट ईयर की हवा है। आपको पता है ये जुर्म भी है? जुर्म भी है, पेट के खातिर तो ये जुर्म नहीं कर रहे ना, हम तो पेट के खातिर कर रहे हैं, सिर्फ अपने बच्चों के जो बच्चे किसी के मजदूरी मिल जाए, आप कोई काम मिल जाए, आप करेंगे? बिल्कुल, वाई नॉट, क्यों नहीं। लेकिन छोटे छोटे बच्चे 80-90 साल का मजदूरी नहीं हो सकती है, नहीं हो सकती मजदूरी, बस अभी नहीं मांगेगा। हाँ अभी नहीं मांगोगे? हाँ, क्यों? अभी खुदा का नाम लेगा। अभी क्यों नहीं मांगोगे? कि ये हथकड़ी लगी है। ये जो है ना गदागिर, ये पेशावर हैं, ठीक है, वो मुस्तहिक हैं, इनके आड़ में मुस्तहिकीन का भी हक मारा जाता है। ये बहुत ही कस्टमरों को और आने जाने वालों को बहुत तंग करते हैं। घर से निकल के बड़े सारे बूढ़े सब मांग रहे हैं, ये गलत है। प्लीज लिहाजा इनको रोका जाए बस। तंग करते हैं ये बहुत, आप यहाँ खड़े हो जाओ, साइड में आप देखो। इस हफ्ते हमें वाला हुकाम की तरफ से ऑर्डर हुए कि लेनी थी, लोगों के कपड़े फाड़ते हैं, ये पिना पेन का जोर है ना, ये लेडीज़ को देखते हैं ना बच्चों को देखते हैं। इन लोगों ने वो हालत की है कि जो हाथ इनके चढ़ता है बस बदतमीजी पे भरपा की हुई है। इन्हें जो हिकिड़ो त हाई अथॉरिटी जनाब इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस IG सिंध साहब जिन जे तरफ़ां इहो हुकुम मिलियल आहे। अॼुकल्ह प्रोफेशनल जेके थी विया आहिनि, जीअं क्रिमिनल हूंदा आहिनि, ईअं ई फ़क़ीर जेके आहिनि त माना पंहिंजो हिकिड़ो धंधो ठाहे छॾियो अथनि, ऐं माण्हुनि खे तंग करण लाइ हर चौक ते हर जॻह ते कंहिं माण्हू खे बीहण लाइ बि जेको आहे सो परेशानी थी थिए, पंहिंजी फैमिली सां हुजे, कंहिं शइ सां हुजे। ऐं इन्हनि में कुझु फ़क़ीर अहिड़ा बि आहिनि जेके किथे रुपोश बि आहिनि, केसनि में बि आहिनि, ऐं ग़लति जेको आहे सो कमु कनि था, इंफॉर्मेशनूं बि माण्हुनि खे, लोफरनि खे 2 नंबर माण्हुनि खे ॾींदा आहिनि, ऐं क्राइम बि कराईंदा आहिनि। इन लाइ जेको आहे मुहिम शुरू थी आहे। 9 गदागरी हेठि तयार त पुलिस जो रिसेंटली जो ताज़ो FIR कढियो जेको फ़क़ीरनि जे जेको हेबिचुअल फ़क़ीर उन्हनि जे ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। असीं चऊं था जेके गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं, सिंध गवर्नमेंट खे, जे वफ़ाक़ गवर्नमेंट जेके वज़ीर आज़म जे लंगर खाना खोलिया आहिनि, उन्हनि में फ़क़ीर वीचारा पंहिंजो राति जे ॾींहं जी मानी वटि मिलंदा, ईअं जेके सिंध गवर्नमेंट जे सेफ हाउस खोले ऐं इन्हनि माण्हुनि खे उते रिहाइश मुहैया करे, त माण्हू छो पिनण ते मजबूर थियनि। माण्हुनि खे इहे शाम सुबुह जी मानी जे लाइ परेशान, ऐं पुलिस जेको इहे पंहिंजी गदागिरी ठाहे ऐं इन्हनि माण्हुनि खे रूबरू परेशान थी करे। जी बिल्कुलु, मीरपुर ख़ासि ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके लॻभॻि 50 पेनो फ़क़ीरनि खे गिरफ़्तार करण खां पोइ जेको हुननि खे अदालत में पेश कयो वियो, ऐं हुननि खे जेका बोज़िज़ अदालत जेका पंहिंजी PR बॉन्ड ते जेका शख़्सी ज़मानत ते बि हुननि खे छॾे ॾिनो आहे। हुकूमत खे घुरिजे त हिननि जे लाइ पनाह गांव ठाहियूं वञनि ऐं हिननि खे रोज़गार ॾिनो वञे, ऐं हिकिड़ी अवेयरनेस कैंप हलाई वञे त जीअं हिननि खे जेको पिनण ॾोह आहे उन्हनि खे उहो बि ख़बर पइजी सघे, त जीअं ये पंहिंजे बच्चनि जो बि पेट पाले सघनि ऐं ज़िंदगी जो सुठो गुज़र सफ़र करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु रविशंकर माली, टाइम न्यूज़, मीरपुर ख़ासि।